नौजवान छोकरियों हैं, नौजवान छोकरा बेहयाई जे तरफ राग़िब थी पिया आहिनि। अॼु त इस्लाम जी ॿोली नथी वणे, अॼु त इस्लाम जी सक़ावत नथी वणे, अॼु त इस्लाम जी निशानी नथी वणे। अॼु त पर्दा नथा वणनि, अॼु त बुरका नथा वणनि। हाणे बि केॾी बेहयाई थी इस्लामाबाद ऐं लाहौर जे रोडनि ऐं रस्तनि ते। मायूं बेपर्दा थी सीना पंहिंजा उघाड़ा करे, हाँ मथनि तूं रवाल आहे, फिड़ियूं सीड़ियूं कढी सनड़ा ऐं सोढ़ा लटा पाए, टेढ़ी लटा पाए, हथनि में बैनर खणी आयूं त मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जीअं वणे तीअं कयां, मूंखे कोई बि चवण वारो न आहे। अल्लाह फरमायो ओ मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, ओ मेरा जिस्म मेरी मर्ज़ी जा नारा हणण वारो कुझु अकुल कयो, कुझु दिमाग़ उधारियो। मां तव्हांखे जिस्म ॾिनो त मां तव्हांजो मालिक आहियां, मां तव्हांजो ख़ालिक़ आहियां ऐं मां तव्हांखे पर्दनि जो हुकुम फरमायो त मां अॻिले दफ़े बि तव्हां न मुड़ियो त मां तव्हांखे करोना वारी बीमारीअ जी ज़द में आणे तव्हांखे त पर्दनि में घरनि में विहारियोमांव, पर तव्हांजे मर्दनि खे बि विहारे छॾियमि। जेकॾहिं हाणे वरी न मुड़ंदो त वरी मां ॿियो अज़ाब मोकिलींदोमांव। ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत अय्यिदिन्नास। हे मुसलमाननि जूं औरतूं पंहिंजो खाधो चे पाण गरम कर, एॾो चेरो प्यारो थी त पाण पाए, एॾो बुरको तोखे पसंदि आहे त पाण पाए। हे असुल में मर्दनि खे नथियूं ॻाल्हाइनि, हे अल्लाह खे थियूं नौज़ुबिल्ला ॻाल्हाइनि, हे नबी साईं खे थियूं ॻाल्हाइनि, हे दीन खे थियूं ॻाल्हाइनि। पर कंहिंमें गैरत न आहे हुकुमरान में जो इन्हनि जी इहा बदमाशी बेहयाई बंदि करे सघनि। अॻ में हिकु मर्द खां गुज़री आया आहियूं करोना, वरी हाणे निभागनि वरी जो इहो जुलूस कढियो त वरी ॿीहर करोना ज़िंदा थी पई आहे। वरी हाणे पंजाब में लॉकडाउन स्मार्ट, वरी सिंध में अॻे माण्हू त स्मार्ट हा, मर्द त स्मार्ट, मोबाइलियूं त स्मार्ट, मायूं त स्मार्ट, वरी हाणे साईं लॉकडाउन बि स्मार्ट। इन्हनि खे माइनि खे मज़ो नथो अचे अल्लाह ताला खे जलाल थियूं ॾियराइनि, सॾाइनि बि मुस्लमान। असांजा हुकुमरान बेग़ैरत बणिजी विया आहिनि, कंहिंमें गैरत न आहे जो इन्हनि औरतुनि खे झले सघनि। ही छाजो आहे औरत मार्च, सिर्फ़ु बेहयाई आहे। तव्हां न ॾिठो, ख़ुदा वाहिद शाहिद आहे, तव्हां फेसबुक ते हलाए ॾिसो हा त केॾी इन्हनि बेग़ैरती फैलाई हुते, डांसूं झुमरियूं, मर्द ईअं वात पटे बीह रहिया, पाण अहिड़ा कपिड़ा, अहिड़ो लिबास, अहिड़ा स्टाइल, अहिड़ा मेकअप, अहिड़ो हार श्रंगार करेंदियूं त मर्द वीचारा काॾे वेंदा। वरी जंहिं तव्हांखे एॾो पर्दो प्यारो आहे त पंहिंजे अखियुनि जो पर्दो कयो। हल भेण जा पुट, निभागनि जो आहे मथो ख़राबु, इन्हनि खे लॻे मोचड़ो, हे मोचड़े खां सवाइ सिधियूं न थींदियूं। चंडनि खे आराम ई न आहे, अॻिले दफ़े किन कयूं, वरी हाणे किन, वरी करोना खे जोश आयो आहे। मां चवां थो जेसि ताईं इहे निभागियूं मार्च कंदियूं रहंदियूं तेसि ताईं करोना बि असां खां न वेंदी। इहा करोना आई इन्हनि खां आहे, निभागनि खां। अॻिले दफ़े न मुड़ियूं, अल्लाह साईं घरनि में विहारे बंदि कराइनि, मर्दनि खे बि उन्हनि जन खे पर्दा कराए छॾे। हाणे हिन महिल ताईं पर्दा अथनि, ॿूथाड़ी लिकी पई अथनि, ख़बर नथी पए त मर्द थो वञे कि न माई, अधो थो वञे कि न अधी। अञा बि मुड़नि नथियूं, अल्लाह ताला सां जंग जो ऐलान करे बीठियूं।
इन्हनि जा मर्द काॾे विया बेग़ैरत, इन्हनि जा भाइर काॾे विया, इन्हनि जा मुड़ुस काॾे विया। औरत जी बेहयाईअ मूं मालूम थींदो आहे त इन्हनि जा मर्द बेग़ैरत आहिनि। जे मर्दनि में गैरत हुजे त हीअं औरतनि में मजाल आहे जो ॿार बेहयाई करनि। मर्द दयूस थी विया आहिनि तॾहिं त औरतुनि मूं हया निकिरी वियो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला असांजे माशरे खे सम्झ नसीब फरमाए, अकुल नसीब फरमाए, दीन जी सोच नसीब फरमाए। असां समूरनि जी कामयाबी दीन में रखियल आहे। असां मर्दनि जी भी कामयाबी दीन ऐं क़ुरान में आहे। असांजी औरतुनि ऐं मुड़नि भेनरुनि जी कामयाबी दीन ऐं क़ुरान में आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा। अञा बुलंद आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां, अञा दिल जी गहराइनि सां। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, नबी साईं जी ज़िंदगी ॾे नज़र रखियो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन। अल्लाह ताला फरमायो तव्हांजो आइडियल मोहम्मद करीम आहे, तव्हांजो अॻवान मिठड़ो मोहम्मद करीम आहे, तव्हांजो रहबर मिठड़ो मोहम्मद करीम आहे। तव्हांखे फॉलो प्यारे मोहम्मद करीम खे करिणो आहे, न की कंहिं यहूदीअ खे, न की कंहिं नसारे खे, न की कंहिं गाने खे, न की कंहिं फनकार खे, न की कंहिं बैरूनी मुल्क वारनि खे, न की मग़रिबी मुल्क वारनि खे। तव्हांखे फॉलो करिणो आहे त मदीने वारे साईं मिठड़े मोहम्मद करीम खे, मके वारे साईं मिठड़े मोहम्मद करीम खे। फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। असांजे हमड़नि भेनरुनि खे भी ज़िंदगी उअं गुज़ारणी आहे जीअं नबी साईं हुकुम फरमाया। असांजे भाइरनि मर्दनि खे भी, नंढनि वॾनि खे भी ज़िंदगी उअं गुज़ारणी आहे जीअं नबी साईं गुज़ारे विया आहिनि। मा आताकुमुर रसूल फख़ुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, हे टीवियुनि जी, हे वीसीआरनि जी, हे फिल्मनि जी, हे ड्रामनि जी इहा थी महिनत हले त हिननि खां प्यारो मोहम्मद करीम विसरे, हिननि खां प्यारे मोहम्मद करीम जो दीन विसरे, हिननि खां क़ुरान मजीद विसरे, हिननि खां शरीयत मोहम्मदी विसरे। हो पंहिंजे महिनत में, पंहिंजी जफ़ाकशीअ में कामयाब बणिजी विया। अॼु असांजा मुस्लमान 99% दीन इस्लाम के फॉलो करण लाइ तैयार न आहिनि, प्यारे नबीअ खे फॉलो करण लाइ तैयार न आहिनि। अॼु असांजे मुस्लमाननि जा आइडल बणिजी विया आहिनि, त रागीदड़ बणिजी विया आहिनि, फनकार बणिजी विया आहिनि, और अदाकारियूं ऐं अदाकारा बणिजी विया आहिनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, हे तॾहिं त पोइ असां तव्हांजी ज़िंदगी बेचैन ऐं परेशान बणिजी वई आहे, मांग बि चोट ते थी वई आहे। अॼु असां तव्हां ज़िंदगियुनि खां ख़फ़ा लॻा पिया आहियूं। हे ख़ुदकुशियुनि जा मौत, हे आबघातियूं, हे पंहिंजे मथां घासलेट विझी पाण खे बाहियूं ॾियणु, का मज़ाक न आहे, को भोग न आहे। एॾो त इंसान पंहिंजी ज़िंदगीअ खां
नाराज़ थी चुको है, पंहिंजी ज़िंदगी को बेचैन थी चुको है, जो मारण ऐं मरण को सवाइ ॿियो कोई हिनखे रस्तो ई नज़र नथो अचे। ओ मुंहिंजा अल्लाह, जेकॾहिं तव्हां क़ुरान मजीद खे ठाकुर पाईंदो, प्यारे नबीअ खे फॉलो कंदो, जॾहिं तव्हां साहबनि आरबेतनि जी ताबेदारी कंदो, इंशा तव्हांजी दुनिया वारी ज़िंदगी भी आराम वारी बणिजी वेंदी, त क़बर क़यामत वारी ज़िंदगी भी बिश्त बणिजी पवंदी। तव्हां उन्हनि जी ज़िंदगियुनि खे फॉलो कयो आहे जेके पाण परेशान आहिनि। हुन पाण खे पाण ॻोल्ही आई, छा नालो हुअसि रागीदड़ जो? हा न, ॿियो मास्टर मंज़ूर। पाण खे पाण ॻोल्ही आई, तव्हां उन्हनि खे फॉलो कयो आहे। तव्हां उन्हनि खे फॉलो कयो जेके आराम सां ज़िंदगी गुज़ारनि था, सुकून सां, जिन जी ज़िंदगी बिश्त जो बाग़ बणी पई आहे। तव्हां मौलवियुनि खां पुछा त कयो पटाटनि जो किलो घणे आहे? असुलु कोई न ॾसंदो, छो त वठंदा ई न आहिनि मौलवी। तव्हां बसरनि जो किलो हिननि खां पुछा कयो, तव्हां हिननि खां वाङणनि जो किलो पुछा कयो, ख़बर ई न अथनि अलाह से अलाए किथां थो ॾे, अलाए कीअं थो ॾे। हेॾा वॾा मदरसा, साईं ॿुधायो त 18 लख छड़ी महीने जो ख़र्चु आहे। 18 लख वात में था अचनि। हाणे एॾो वॾो ख़र्चु अचे किथां थो? एजेंसियुनि वारा परेशान आहिनि, आर्मियुनि वारा परेशान आहिनि, सिंध गवर्नमेंट परेशान आहे, सॼो मुल्क थरथरे में आहे। त हेॾा तालिब हर मदरसे में, किथे 5000 तालिब आहिनि, किथे 1000 तालिब, किथे 2000 तालिब, लखें करोड़े रुपया मदरसनि जा महाना ख़र्च आहिनि। इहे अचनि किथां था? होॾे स्कूलनि में पिन पिना लॻी पई आहे, फीसियूं रखी वेंदा आहिनि, तॾहिं बि रड़ियूं था करनि। 1000 हिकु हिकु छोकिरे खां, 2-2 हज़ार। हिते मुफ़्त में पढ़ाई आहे, ख़र्च ॾियण वारो अल्लाह ताला पाण आहे। साईं ताज मुदमरोटीअ खे चई हिकिड़े माण्हू अची एजेंसी वारे तंग कयो त साईं तव्हांखे ख़र्चु कीअं ईंदो आहे, काॾों ईंदो आहे, हेॾी दरगाह माल किथां थो अचे? साईं जवाबु, अलाह ॾींदो आहे, अलाह ॾींदो आहे। चई 2 ॾींहं साईं वटि उहो रहियो एजेंसी वारो, पर माना सम्झी न सघियो ॻाल्हि खे, त हेॾियूं देगियूं, हेॾा भत, हेॾा चांवर, हेॾियूं दालियूं, इहे थियनि कीअं थियूं? हेॾो इंतज़ाम किथां थो थिए? आख़िर जंहिं महिल वञे पियो, चई साईं बराबरि तव्हांखे अलाह ॾिए थो, हाणे भला मां बि तव्हांखे कुझु दुआ में ॾियां। साईं चवंदो भाउ मूंखे तुंहिंजे पैसनि जी ज़रूरत न आहे। चए न साईं मुंहिंजी दिलि थी चए। साईं चवंदो न भाउ तूं वञ। साईं न वरितोसि, हुन ज़ोरी एला त कया, पर साईं रुपयो बि न वरितोसि। हो जो वियो, साईं ॾिठो पियो हुनखे त साईं जा बूट पिया, साईं जे बूटनि में पैसा विझी वियो। पोइ साईं सॾु कयोसि, बाबा हेॾे हेॾे काॾे, हे छा कई? चई साईं तव्हां न पाइजो वठो, त मां चयो हाणे साईं जे बूटनि में विझी वञा, पाण ई साईं खणंदो। चई पुटु अलाह साईं असांखे ईअं ॾींदो थी। मुंहिंजा अज़ीज़ो मदरसनि खे हलाइण वारो अलाह आहे, हिते दिमाग़ तव्हांजा कमु न कंदा। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए हुवर रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन। बाबा साईं वियो पंजाब जलसे ते, हुया सिराइकी। पोइ बाबा साईं 8000 में टैक्सी गाॾी कराई। हेॾे रहीम यार ख़ान खां बि अॻे जलसो, वॾियूं फंडरा कोठियूं, मां बि बाबा साईं सां गॾु हुउसि। वॾा भत, वॾो प्रोग्राम, वाइज़ थियो बाबा जो। बाबा खे चऊं त साईं सिराइकी में वाइज़ कर। बाबा चयो भाउ मूंखे हिकिड़ी घरवारी आहे सिराइकण, हिन जी माउ मुंहिंजे लाइ इशारो कयईं, पर जंहिं उहा सेखारे नथी। खोड़ दफ़ा चयो त मां सिराइकी सेखार त तुंहिंजनि माइटनि खे टेकूं वेकूं वञी ॿुधायां।
पर न थी सघे मां छा कयां मां सिंधीअ में वाइदो कयां चवंदा सिंधी भला कर छो त सिराइकी ऐं सिंधी पाण में मिलनि थियूं सिराइकी माण्हू सिंधी सम्झंदो आहे पोइ बाबा सिंधीअ में वाइदो कयो वाइदो ख़तमु थियो हमरा को वीचारो सादड़ो फ़क़ीर बाबा सां मोकिलाइणी कई पर 1000 रुपया छड़ी ॿार जॾहिं आयासीं उन ड्राइवर दां कई चई पेट्रोल ख़तमु थी वियो आहे पैसा विझारायूं तेल बाबा जो ईअं खीसे में हथु विधो त रुॻी 1000 निकितो चई 1000 में त शिकार पर पुॼंदी न बाबा जो बा परेशान न थी जलसे वारो को सादो वीचारो जेके थियसि वीचारे ॾिना पर हाणे अलाह वॾो आहे भला तूं पेट्रोल जेसि ताईं विझराए मां हेॾो वज़ू करे अचां बाबा साईं टैंकियुनि ते वियो हिन पेट्रोल विझरायो 3000 जो असां पाण सोचूं पिया त बाबा खे पियो 1000 3000 जो हिन पेट्रोल विझरायो 2000 ईंदा किथां अञा हिन सोचण में आहे त बाबा साईं आयो पे खिलंदो खिलंदो हिकिड़े महिल बाबा खे ॾिठो जल्दी भॼंदो आयो बाबा साईं सां भाकुर पातई या मुंहिंजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि अथव भाकुर पातई बाबा साईं खे चई साईं बोतल पीओ मानी खाओ बाबा जवाब कंहिं शइ जी ज़रूरत न आहे हाणे जलसे खां थी आया आहियूं चई साईं तव्हांजी अमानत मां वटि रहियल आहे भला महिरबानी करे वठो बाबा जो छाजी अमानत चई साईं बसि रहियल आहे वठो वठो हीअं मुठ में बाबा खे बंदि करे काशे ॾिनई गाॾीअ में जो बाबा साईं जो हीअं मुठ खोली त 10,000 रुपया पोइ बाबा ड्राइवर खे चयो भाउ परेशान न थी अलाह साईं ईअं ॾींदो आहे मां न सुञाणियांसि पियो मुंहिंजो न ॾिठल न वाइठल भॼंदो आयो अची मूंखे ज़ोरी अमानत ॾेई वियो मां हैरान थी वियुमि ॾेई छा वियो आहे मां चयो अलाए बुकड़ी ॾेई वियो अलाए छा हीअं जो खोले त 10,000 रुपया इहो अथव अलाह सां जंहिंजो वेसाह अलाह ते हुनजा ॿेड़ा ई पार हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर असां तवक्कल बाबा साईं जी वाह जी ॾिठीसीं अलाह ॼाणे थो अलाह साईं बाबा साईं जी क़बर खे बिश्त जे बाग़नि मां बाग़ बणाए वाह जो अल्लाह जा प्यारा बानड़ा वाह जो रब ते तवक्कुल करण वारा राति जो ईंदा खीसो भरियो पियो हूंदो पैसनि में हा वाह तोखे घणा खपनि 5,000 हा वाह तोखे 3 तोखे एॾी अलाह जी कुदरत बाबा साईं खे अलाए कीअं ख़बर पवंदी त 1000 जो नोट आहे हे 500 जो आहे हे 100 जो आहे जेको जहिड़ो नोट घुरे खीसे में हथु विझी उहो नोट ॿाहिरि कढनि कॾहिं 1000 जी जाइ ते 500 न निकिता कॾहिं 500 जी जाइ ते 1000 न निकितो ऐं कढंदा वेंदा ॾिसनि ई न ख़बर तॾहिं भई जॾहिं खीसो ई ख़ाली थी वञे पोइ वरी सुबुह सां चवंदा भाउ वञो कंहिं माउ खां 1000 रुपयो उधारो वठी अचो त डीज़ल विझाए वञा त वरी मोटी अची ॾींदोमांव ख़ुदा वाहिद शायदि आहे न अकाउंट बाबा ठारायो न बैंक बैलेंस ठाहे कुझु बि न 5 रुपया ईअं लाड़े रखंदो एॾो अलाह ते तवक्कुल मई जून जुलाई जे महीननि में जलसा घटि थींदा ओधारा पटे सटे बाबा कमु हलाईंदो वरी जॾहिं जलसा शुरू थियनि त वरी कर्ज़ लही वञनि पर कॾहिं बि टेंशन न कयूं कॾहिं बि फ़िकुर न कयूं फरमाईंदा बा पैसा त हथनि पेरनि जी मर फरमाईंदा बा पैसा त वाण की डारिया फरमाईंदा बा पैसा त क़ुरान वारनि जे कढनि असांखे नसीहतें वाइद कंदा ता बा कॾहिं बि मिल्कियत ते पाण में न विढ़जो कॾहिं बि जहिड़ा न कजो मिल्कियत ते पैसनि ते वेड़ न कजो अबा कस कसर में पाण में ॿाहिरि हलिजो कॾहिं बि माल मिल्कियत जे करे हिक ॿिए खे हथ न विझो तव्हांखे अहिड़ी दौलत क़ुरान मजीद वारी नसीब थी आहे
जो तव्हांजा ठिकर भी सोना बणिजी पवंदा रुॻी तव्हां क़ुरान मजीद सां चिंबड़िया रहिजो इंशा दुनिया में भी तव्हां आसूदा हूंदव त आख़िरत में भी मां सां गॾु बिश्त जा बंगले जा वारस ऐं मालिक बणबो उहे अबे जूं नसीहतूं असांखे ज़हन में मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा भाइरू पैसनि ॾियण वारो हिकिड़ो अल्लाह साईं आहे कॾहिं कंहिं जलसे वारे सां 5 रुपया ॻाल्हायूं न इहो बाबा जो रिकॉर्ड रहियो को चवे थो दादू जे आस पास बाबा साईं 5 रुपया ॻाल्हायो हुजनि कॾहिं ॾिसंदा बि न हुआ त कंहिं 5 रुपया ॾिना कंहिं 10 रुपया लिख ऐं किथे किथे ईअं थींदो जो बाबा साईं तूं उन्हनि खे ग़रीबनि खे पैसा वापसि कंदा बा तव्हां वॾो जिहाद कयो जलसा रखाया अथव हितां वापसि कयो इहो जलसे में ख़र्चु कयो हाजी साहब बाबा जा जलसा रखिया हिन नंढपण में बाबा जो आशिक़ हो चई साईं मूंखां पैसा वठंदो ई न हो जंहिं महिल अचे मुफ़्त में वाइदो कयूं हलियो वञे